राणीपुर रिपोर्टर सहित कबीले जी हवेलियुनि में नियाणियुनि सां ज़ुल्म जो सिलसिलो ॾिघे अरसे खां हलंदड़ आहे। हिन वक़्तु पंहिंजे नियाणियुनि जे घरनि जो तक़दुस पामाल कंदे गैर मुहर्रम ॾोहारी माण्हू ज़रिए हमला कराया पिया वञनि। असांजी ज़िंदगी खे ख़तरो आहे। ॾोहारियुनि जे ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई अमल में आणे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। सैयद अली रज़ा शाह बुखारी ख़बर मूजिबि अल निसा वेलफेयर फाउंडेशन पाकिस्तान जे मरकज़ी ऑफिस में चेयरपर्सन मैडम शाहिदा बेलार ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हिंगोरजा जी बुखारी मोहल्ले जे रहवासी सैयद अली रज़ा शाह बुखारी पंहिंजे साले सैयद क़ुर्बान शाह बुखारी जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ दाईंदे वॾा इंकशाफ़ कंदे चयो आहे त मुंहिंजो सालो सैयद क़ुर्बान अली शाह बुखारी ॾोहारी ज़हनियत रखंदड़ ग़रीब माण्हुनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा करे विकिरो करणु संदसि धंधो आहे। गुज़िरियल राति सैयद क़ुर्बान शाह बुखारी पंहिंजा पुट सैयद मुस्लिम शाह बुखारी सैयद कामिल शाह बुखारी ज़हूर सैतो सलाम सैतो ऐं नामालूम हथियार बंदि घर में ज़बरदस्ती दाख़िल थी औरतुनि ऐं ॿारनि ऐं मर्दनि जी सख़्त मारकुट फुरलुट कई। मुंहिंजी घरवारी ते तेज़ाब हणण जी पिणु कोशिशि कई वई। असांजी दांह ते इलाइक़े वासी वॾे तइदाद में निकिरी हथियार बंदनि फायरिंग कंदा भॼी वञण में कामयाब थी विया। हू असांजे घर ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिशि करण जे लाइ कूड़ा केस ऐं हमला करे रहियो आहे। सैयद क़ुर्बान शाह बुखारी बंगाली औरत जे अग़वा ऐं संदसि क़त्ल में मुलविस हुजण सां गॾु पंहिंजी नियाणी जे क़त्ल में पिणु मुलविस आहे। अहिड़े ज़ालिम खे गिरफ़्तार करे हवेली में थींदड़ ज़ुल्मनि तां पर्दो खणी राज़ पधिरा कया वञनि। उन मौक़े ते हिन IG सिंध DIG ऐं सखर SSP ख़ैरपुर समेत वस वारनि इदारनि खे अपील कंदे चयो आहे त ॾोहारी ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे।